सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंधी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी अॼु बहितरीन नई अपडेट तव्हांखे ॾींदासीं। छा हाणे शेर अली वाकई सिजावल ख़ान जो डोर कुआए छॾियो आहे? छा हाणे सिजावल ख़ान हिन सां जहिड़ो कंदो या वरी सिजावल ख़ान खे इहा ख़बर न पवंदी? सॼी कहाणी तव्हांखे हिन टे वीडियो में ॿुधाईंदासीं। वीडियो पूरो ॾिसो जीअं त सॼी कहाणी तव्हांखे सम्झ में अचे। लालजान बलोच ऑफिशियल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइबर लाइक कमेंट शेयर कजो। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो त फेसबुक पेज खे बि लाइक शेयर कमेंट कजो। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे वधे करे ॿुधायां त हाणे शेर अली सिजावल ख़ान जो डोर काए वियो आहे, लेकिन सिजावल ख़ान खे का ख़बर न हुई। शेर अली सिजावल ख़ान ॾे गोश्त मोकिलियो आहे। सिजावल ख़ान खे पक पइजी वई त मुंहिंजो डोर काइण वारो ई शेर अली आहे। इन खां सवाइ ॿियो कोई बि मुंहिंजो चोरी नथो करे सघे। तंहिं करे हाणे पक थी वई त इहो कमु सॼो शेर अली कयो आहे। इन सां वीडियो पंहिंजे पुॼाणी ते पहुतो। वधीक ॿिए वीडियो ते मिलंदासीं। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।